नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ वरियाम राजड़ में नारा कैनाल जी पुल गुज़िरियल 10 सालनि खां ठही न सघी आहे। ठेकेदार पुल लाइ आयल पैसनि खे करप्शन जी नज़र करण खां पोइ गुम अछड़े थर तौर ते CNG खां खिपरो वेंदड़ ॻोठाणनि तोड़े मुसाफ़िरनि खे सख़्तु ॾुखाइनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। रोड न हुजण जे करे बीमार मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण में वॾियूं तकलीफ़ूं पेश ईंदियूं आहिनि। के मरीज़ त रस्तनि में पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी हारे वेंदा आहिनि, जॾहिं त रोड न हुजण जे करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। इन मौक़े ते हिते जे रवासियुनि चयो त पुल न ठहिण जे करे 2 किलोमीटर ताईं रोड बि ठही न सघियो आहे। हिननि रोड्स खाते तोड़े आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त नई पुल ठाराए ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।